मोरो खबर शामिल कर जदी मोरो सिंध मां तासीं दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो में नाई मोहरम हराम जो मातमी जुलूस मरकजी इमाम बारगाह अल हुसैनी मोरो मां बरामद या हुसैन जूं सदाऊं मुख़्तलिफ़ पिड़नि ते मोमिन जी नुआ ख़्वानी थी ज़ंजीर ज़नी ऐं गुर्ज़नि ते मातम कयो वियो। मोरो में शोदा करबला जी यादि में नाई मोहरम अल हराम ते मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी मोरो मां झूला शहज़ादा अली असगर ऐं अलम पाक हज़रत अब्बास ते मुश्तमिल मातमी काफ़िलो अंजुमन हुसैनी मोरो जे अॻुवाणनि सैयद सज्जाद अली शाह, सैयद शबीर अली शाह, बाबर अली शाह, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, डॉक्टर मुमताज़ अली मेमन, काशिफ अली बुरड़ो, सैयद गुलण शाह, सैयद आफ़ाक़ शाह, शौकत अली सरियो, ग़ुलाम सरवर सरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मातमी जुलूस मुख़्तलिफ़ पिड़नि सैयद नहर थियो। सैयद आलम शाह पिण मां थींदो ख़ुशहाल साईं वटि पहुतो। बाद में मातमी जुलूस दरगाह बुखारी पहुतो जिते नमाज़ मग़रिब बाजमात अदा कई वई। बाद में समय मोमिनन मातम कंदा रहिया। जुलूस मेजर चौक खां हुसैनी चौक पहुतो जिते मजलिस बर्पा कई वई जंहिंखे अलामा हुसैन मुस्तफ़ा ज़ैम्बी ख़िताब कयो ऐं इमाम आली मक़ाम जा फ़ज़ाइल ऐं मसाइब पढ़िया। बाद में मातमी जुलूस खे इब्राहिम शाह पिण तां थींदो वापसि मोरो जे मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी ते राति देर सां नहर थियो ऐं सैयद रियाज़ अली शाह पारां दुआए ख़ैर बाद आयल मोमिन में न्याज़ तक़सीम कियो वियो।